में जो गलत हुआ वो गलत था, लेकिन कल रात जो हुआ है वो पाकिस्तान की जमहूरियत का 9 मई था। 10 सितंबर 2024 पाकिस्तान की जमहूरी तारीख में एक काले बाप के तौर पर याद रखी जाएगी। वो नकाब पोश कौन थे जो पाकिस्तान के अवाम में घुस गए। जहां से ऑर्डर आया है, अगर आर्टिकल 6 लगाना है तो इन पे लगाओ। ये हमला स्पीकर साहब आप पे है। ये किसने कहा था? खान नहीं तो पाकिस्तान नहीं है। ये उस काबीना में शामिल था जिसने मेरे ऊपर आर्टिकल 6 लगाया। इसने उसके हक में वोट दिया हुआ है। ये रंगबाजी कर रहा है और कुछ नहीं कर रहा। परसों जो है एक स्याह दिन था पाकिस्तान की सियासी तारीख में। हम इंतजार कर रहे हैं, अटक के पुल पे इंतजार करेंगे। तो कुछ हुआ पार्लियामेंट में, इस पे तो डेफिनेटली एक स्टैंड लेना पड़ेगा। फेंस की, कैबिनेट के गेट की, इसकी अंदर की जितनी वीडियो फुटेज है वो मुझे चाहिए। पीटीआई जो गिरफ्तारनि ते क़ौमी असेंबली में सख्त एहतजाज। स्पीकर अयाज सादिक मामले ते एक्शन खणण ते गिरफ्तार थियलनि खे आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। गिरफ्तारियूं कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो ऐलान। आईजी इस्लामाबाद केस अॾाए कावड़ जो इज़हार बि कयो वियो। गिरफ्तार थियल MNS जा प्रोटेक्शन ऑर्डर बि जारी। इजलास दौरान पीटीआई जे अली मोहम्मद खान चयो त 9 मई ते जेको थियो उहो ग़लति थियो, पर काल्ह जेको कुझु थियो उहो जमहूरियत ख़िलाफ़ 9 मई हो। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ आर्टिकल 6 लागू कयो वञे। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो त गुज़िरियल ॾींहुं जेको कुझु थियो उहो कानून मूजिबि थियो। सूबो वफ़ाक़ ते हमले जी ॻाल्हि कंदो त रद्द अमल ईंदो। आचर ॾिहाड़े पाकिस्तान जी आइनी हैसियत खे चैलेंज कयो वियो। राणा तनवीर चयो त पीटीआई गार गंद वारी सियासत खे हथी ॾिनी। इजलास दौरान ख्वाजा आसिफ ऐं अली मोहम्मद खान विच में मुंहमारी थी। गंडापुर को मैं कहता हूं आप आए, आपकी जुल्फों की कसम, आपकी लट से लिटा के आपको बताएंगे हम। पंजाब आए, सिंध आए, इस्लामाबाद आए, एक दफा आए, ढोल बाजों के बगैर लिटाएंगे, जुल्फों से लिटका के लिटाएंगे और बताएंगे आपको कि मिस्टर गंडापुर से मिसेस गंडापुर नहीं, मिस गंडापुर के साथ मिठाई का टोकरा भी देंगे जाते हुए कि आपको हमने यहां से जब रवाना किया है हमें ना बताएं। आज हमारी मां बहन बेटियों का लिहाज नहीं होगा तो फिर कुछ नहीं बचेगा। यहां कोई आएगा तो आप बात करेंगे ना, आपने क्या दरवाजे बंद कर दिए, फिर आपने कहा मुल्क डिफॉल्ट हो रहा है, फिर आपने IMF को लेटर लिख दिया, फिर आप बलूचिस्तान की बात कर रहे हैं। कोई आप पाकिस्तान को तोड़ने की परेशानी ना करें, आप परेशानी रखें माहौल की। आप मुल्क में आग लगाने की बात ना करते, हम आपसे पहले खड़े होते, आपको बचाने के लिए खड़े होते, लेकिन आप मुल्क तोड़ने की बात करेंगे। आप मां बहन की शर्म हया खत्म कर देंगे। आज मरियम नवाज की बारी है, कल मेरी मां की बारी होगी, मेरी बहन की बारी होगी, मेरी बेटी की बारी होगी। ये किस किस्म की सियासत है? हम उनके पूरी पीटीआई के आपने मुखालिफ दुश्मन की भी मां बहन बेटी को अपनी बेटी समझते हैं, लेकिन ये क्या बैंड बाजे के साथ हम आएंगे? ये किस किस्म की सियासत है? पीटीआई अगवाणनि जी गिरफ़्तारियुनि ते सेनेट इजलास बि हंगामे जे वटि चढ़ी वियो। फैसल वावडा जी तकरीर दौरान पीटीआई सेनेटर्स जो एहतजाज ऐं गोड़। वावडा ऐं पीटीआई सेनेटर फलक नाज़ विच में सख़्त जुमलनि जी ॾेवट। चेयरमैन फलक नाज़ जी मेंबरशिप 2 ॾींहंनि लाइ मुतल करे छॾी। सेनेटर फैसल वावडा केपी जे वॾे वज़ीर ते तनक़ीदी तीर वसाईंदे चयो त गंडापुर इस्लामाबाद पंजाब ऐं सिंध अचे कैसे वारनि खां झले लेटाईंदासीं। अवां असांजी माउरुनि ऐं भेनरुनि खे गारियूं ॾियो, असां ख़ामोश रहूं। शिबली फराज चयो त काल्ह पार्लियामेंट जो वक़ार मजरू कयो वियो। ईअं लॻो जीअं पार्लियामेंट ॾोहारियुनि जो गढ़ हुजे। गुज़िरियल ॾींहं जे वाक़े ते मज़मती ठहराउ अचणु घुर्जे हा। पीटीआई जो गिरफ्तार चेयरमैन बैरिस्टर गौहर खान आज़ाद थी वियो। ॿियनि मेंबर्स जी गिरफ़्तारीअ वारो मामलो हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान। गौहर खान चयो आहे त असां सां जेको कुझु थियो उन खे कॾहिं बि विसारे नथा सघूं। अॼोको ॾींहुं मुल्क में कारे ॾींहं तौरु यादि रखियो वेंदो। पार्लियामेंट जे अंदरि कंहिं बि मेंबर खे गिरफ़्तार नथो करे सघिजे। मेंबर्स जूं गिरफ़्तारियूं पार्लियामेंट ते हमलो हो। पीटीआई मेंबर्स जी जिस्मानी रिमांड खे हाई कोर्ट में चैलेंज कंदासीं। अवाम अदलिया मां उम्मीद रखे थी।
हाणे एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं न थींदियूं। पीटीआई बानी अली अमीन गंडापुर जे बयान ते माफ़ी वठंदड़ अॻवाननि खे बुज़दिल करार ॾेई छॾियो। अडियाला जेल में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे पीटीआई बानी चयो त पार्टी जे 6 अॻवाननि खे एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हाइण जी इजाज़त ॾिनी हुई, पर हाणे एस्टेब्लिशमेंट समेत कंहिं बि पार्टी सां ॻाल्हियुनि जा दरवाज़ा बंदि आहिनि। इजाज़त मिले या न मिले 21 सेप्टेम्बर ते लाहौर में जलसो कयो वेंदो। गंडापुर जे बयान ते माफ़ी घुरण वारा बुज़दिल ऐं डिॼणा आहिनि, उन्हनि खे पार्टी में न रहण घुर्जे। सिंध असेंबली औरतुनि ऐं सहाफ़ियुनि ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाईंदड़ केपी जे वॾे वज़ीर ख़िलाफ़ मज़म्मती ठहराउ मंज़ूर करे वरितो। पीपल्स पार्टी जे एमपीए सादिया जावेद जो अली अमीन गंडापुर ख़िलाफ़ पेश कयल ठहराउ अक्सरियत राय सां मंज़ूर करे वरितो। ठहराउ जे मतन में चयो वियो त इलेक्शन कमीशन ऐं लाॻापियल इदारा अली अमीन जे बयान जो नोटिस वठनि। अली अमीन गंडापुर ख़िलाफ़ ठहराउ पेश करण ते पीटीआई मेंबर्स जो गोड़। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंचार चयो त अहिड़े जाहिल शख़्स खे सूबे जो वॾो वज़ीर न हुजणु घुर्जे। गैर जमहूरी कुवतुनि सां थींदड़ झेड़े में जमहूरियत जो साथ ॾींदासीं। असां मुल्की आइन जे दिफ़ा जो हलफ़ कयो आहे। महमूद खान अचकज़ई चयो आहे त जेतिरियूं बि क़ुर्बानियूं ॾियणियूं पयूं ॾींदा। ॾिसणो उहो आहे त मैदान में केरु थो क़ुर्बानियूं ॾिए। इरसा एक्ट में इम्कानी तरमीम ते पीपल्स पार्टी जो सेनेट में देहान छिकायो नोटिस। सिंध जे पाणीअ ते धाड़े ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जो सख़्त एहतजाज। वफ़ाक़ी वज़ीर मुस्तदिक मलिक पारां कोटड़ी खां 18 मिलियन एकड़ फुट पाणी वञण जी दावा। पीपल्स पार्टी सेनेटर मुस्तदिक मलिक जा पेश कयल अंग अखर रद्द करे छॾिया। सेनेटर शेरी रहमान चयो त कोटड़ी डाउन स्ट्रीम में 70 सेकड़ो पाणी जी खोट आहे। सिंध जे पाणीअ ते टियों भेरो हमिलो कयो वियो आहे। इरसा तरमीम खे रद्द कयूं था। सिंध असेंबली में ठहराउ बि मंज़ूर थियो आहे। बैरिस्टर ज़मीर घुमरो चयो त 91 में जाम सादिक के मढ़े अहिड़ो ठाह कयो वियो हो। मोहतरमा शहीद इन ते कमू शहीद में धरणो हयो। जाम सैफुल्ला धारे जो चवणु हो त कोटड़ी खां हेठि पाणी छोड़ न थियण सबबि बदीन जी 10 लख एकड़ ज़मीन तबाह थी वई आहे। वफ़ाक़ी वज़ीर मुस्तदिक मलिक चयो त जेको मसइलो सिंध जो आहे उहो मुल्क जो आहे। अञा को कानून आयो नाहे। जीडीए इरसा एक्ट में इम्कानी तरमीम ऐं सिंध जे पाणी ते धाड़े ख़िलाफ़ 19 सेप्टेम्बर ते समूरी सिंध में एहतजाज जो ऐलान करे छॾियो। जीडीए ऐं हम ख़्याल पार्टियुनि जो फंक्शनल लीग हाउस क्लिफ्टन में इजलास थियो। पाणी जे गैर मुनसिफाणे विरछ ते सियासी मज़हबी ऐं क़ौम परस्त अॻवाननि पारां ॻणती जो ज़ाहिर। सरदार रहीम चयो आहे त पाणी सिंध जी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। इरसा एक्ट में का बि तरमीम क़बूल न आहे। सफदर अब्बासी चयो आहे त पाणी मामिलो सीसीआई में वञणु घुर्जे। 19 तारीख़ ते समूरी सिंध में भरपूर एहतजाज कबो। सैद ज़ैन शाह चयो आहे त नई कमांड एरिया ठाहिण सां असांजो पाणी निज़ाम मुतासिर थींदो। समुंड में पाणी न वञण सबबि समुंड ज़मीन गिड़काईंदो पियो वञे। सुप्रीम कोर्ट जे जजिस जो अंग वधाइण बाबति तरमीमी बिल क़ौमी असेंबली में पेश। बिल दानियाल चौधरी पारां पेश कयो वियो। महमूद खान अचकज़ई बिल जी मुखालफ़त कई ऐं कोरम पूरो न हुजण जी निशानदेही कई। क़ौमी असेंबली जे डिप्टी स्पीकर बिल लाॻापियल कमेटी ॾांहुं माणे छॾियो। आसपा भुट्टो ज़रदारी यूटिलिटी स्टोर्स खे बंदि करण वारो मामलो क़ौमी असेंबली में उथारे छॾियो। क़ौमी असेंबली जे इजलास खे ख़िताब कंदे आसपा भुट्टो ज़रदारी चयो आहे त यूटिलिटी स्टोर्स बंदि करण सां 25,000 खां वधीक मुलाज़िम बेरोज़गार थींदा। काबीना यूटिलिटी स्टोर्स बंदि करण जो फ़ैसिलो नाहे कयो त ऐवान में दस्तावेज़ पेश कया वञनि। सुप्रीम कोर्ट नेशनल पार्क एरिया में क़ाइम मोनाल ऐं ॿिया रेस्टोरेंट खे ख़त्म करण जो हुकुम बरक़रार रखी छॾियो। दरख़्वास्तूं ख़ारिज। नेशनल पार्क एरिया में वापारी सरगर्मियुनि बाबति नज़रसानी दरख़्वास्तुनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वियो।
अदालत मुनाल समेत ॿियनि रेस्टोरेंट खे कंहिं ॿिए हंध ते लीज़ वक़्त तरजीह ॾियण वारी ऑब्जर्वेशन बि वापसि वठी छॾी। फ़ैसिले में चयो वियो आहे त मुनाल ऐं ॿिया रेस्टोरेंट 3 महीननि अंदरि ख़त्म करण जी ख़ातिरी बावजूद नज़रसानी अपील दाख़िल करण तौहीन अदालत जे ज़ुमरे में अचे थी। पीर जो ॻोठ वेझो कोट पुल वारे इलाइक़े में शयातियूं गिड़काईंदड़ जागीराणी सोलंगी तकरार जो जरगो। धुरनि मथां मजमूई तौर ते 2 करोड़ 19 लख रुपया दंड मुक़रर। मीर आबिद खान सुंदराणी जी सरपंची में पीर ॻोठ फ़ैसिला कमेटी में जरगो थियो। जागीराणी बिरादरी तरफ़ां डॉक्टर इब्राहिम जतोई ऐं सोलंगी बिरादरी पारां सरदार मोहम्मद खान जुणेजो ऐं अज़हर कुमारियो मशीर तौर पेश थिया। जरगे जी सरपंच धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधण बाद अमीननि ऐं मशीरनि सां सलाह मशवरे करे फतवा ॿुधाई। सोलंगी बिरादरी जे धुर ते 3 क़त्ल ऐं 12 ज़ख़्मियुनि जो मजमूई तौर ते 99 लख रुपया दंड मुक़रर। जागीराणी बिरादरी जे 3 क़त्ल ऐं 7 ज़ख़्मियुनि जो मजमूई तौर ते 1 करोड़ 20 लख रुपया दंड मुक़रर कयो वियो। कश्मीर वेझो माछको थाणे जे हद में कोश बिरादरी जे 2 धुरनि में छेड़ो। फायरिंग में 2 भाइरनि समेत 4 ॼणा मारिजी विया। पुराणे कारहे तकरार तां थियल झेड़े में हिक धुर जा 2 सगा भाइर सजावल कोश, बंगल कोश ऐं ॿी धुर जा राजा गफ़ार अली, शफ़ीक कोश मारिजी विया। मारिजी वियलनि जो तालुक़ कश्मीर जे ॻोठ सजावल कोश सां आहे। रतुदेरो भरिसां वारस ॾिनो माशी थाणे जी हद में। पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबिलो। 1 ॾोहारी मारिजी वियो, 2 ॾोहारी ज़ख़्मी थियण जा इतला। ॻोठ वसायो भुटो भरिसां पुलिस सां मुक़ाबले दौरान कुझ ॾोहारी हिक घर में लिकी विया। डीआईजी लाड़काणे समेत 3 ज़िलनि जा एसएसपीज़ वॾी नफ़री साण करे वाक़े वारे हंधि मौजूद। यूक्रेन जा मॉस्को समेत रूस जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते 100 खां वधीक ड्रोन जहाज़नि सां हमलनि में हिक रूसी शहरी जे मारिजण जी तस्दीक। केतिरनि ई इमारतुनि खे नुक़सान पहुतो। परडेही ख़बरूं इदारे मूजिब यूक्रेन गुज़िरियल राति रूस जे मुख़्तलिफ़ शहरनि ते ड्रोन हमला कया। रूस यूक्रेन जे 144 ड्रोन जहाज़नि खे किराए विधो। दुबई जी शहज़ादी मुड़स खे तलाक ॾियण बाद तलाक जे नाले सां परफ्यूम मार्केट में आणे छॾी। गॾियल अरब अमारात जे हुक्मरान शेख मोहम्मद बिन राशिद अल मखतूम जी धीअ शहज़ादी मेरा मुड़स खे तलाक ॾियण बाद डिवोर्स नाले परफ्यूम मुतारिफ़ करायो ऐं परफ्यूम जी तस्वीर बि सोशल मीडिया ते शेयर करे छॾी। पाकिस्तान खिलाफ टेस्ट सीरीज़ लाइ इंग्लैंड जी क्रिकेट टीम जे स्क्वाड जो ऐलान। बेन स्टोक्स इंग्लिश टीम जी क़यादत कंदो। इंग्लैंड जी टीम पाकिस्तान जे दौरे दौरान 3 मैचेस ते बदल टेस्ट सीरीज़ खेॾंदी।
ऐं हॉलीवुड जी एक्शन फिल्म दी कलर्स गेम जो आख़िरी ट्रेलर जारी। एक्शन ऐं सस्पेंस सां भरपूर फिल्म 13 सेप्टेम्बर जुमे ॾियारे रिलीज़ कई हूंदी।